बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज के लेक्चर में असी नाउन केसिस के बारे में पढ़ंदासूं। नाउन जा केस 5 किस्मन जा थींदा आहिनि। पहिरियों असांजो आहे सब्जेक्टिव केस, उनका बाद में आए ऑब्जेक्टिव केस, उनका बाद में एक्यूजेटिव केस, उनका बाद में आए वोकेटिव केस, आखिर में आए पॉसेसिव केस। अज असी जेको आहे पंहिंजे लेक्चर में पहिरें जेको आहे केस सब्जेक्टिव केस के बारे में पढ़ंदासूं, जंहिंखे सब्जेक्टिव केस भी चइबो आहे ऐं नॉमिनेटिव केस भी चइबो आहे ऐं उनखे सिंधी में हालत फ़ाइली भी चइबो आहे। त हाणे असां अॼु पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं था। असां जेको आहे सब्जेक्टिव केस की डेफिनेशन लिखी आहे, व्हेन अ नाउन इज यूज्ड एज द सब्जेक्ट ऑफ वर्ब इन अ सेंटेंस। जेकॾहिं हिकिड़ो जेको आहे नाउन जुमले में फेल जो फाइल बणिजे थो, इज सेड टू बी इन द नॉमिनेटिव और सब्जेक्टिव केस, त असां उनके जेको आहे सब्जेक्टिव केस या नॉमिनेटिव केस चवंदासूं, या उन जी जेकी हालत हूंदी उहा हालत फ़ाइली हूंदी। हाणे जेको आहे असां पहिरियों जेको मिसाल लिखियो आहे उन में लिखियो आहे त आमद रीड्स अ न्यूज़पेपर, आमद अख़बार पढ़े थो। त असांजे इन जुमले में जेको आहे फेल भी आहे, फ़ाइल भी आहे ऐं मफ़ूल भी आहे। त जेकॾहिं असांजे जुमले में फ़ाइल आहे आमद, त हाणे आमद जी जेकी हालत थींदी वञे उहा जेको आहे हालत फ़ाइली थींदी वञी, छाकाणि त इहो जुमले में जेको आहे नाउन आहे ऐं जुमले में जेको कमु करे थो पियो उहो सब्जेक्ट जो करे थो पियो, माना फ़ाइल जो कमु करे थो पियो। इन जे करे इन जी जेकी हालत थींदी वञी उहा हालत फ़ाइली थींदी वञी, जंहिंखे असां जेको आहे अंग्रेज़ी में नॉमिनेटिव और सब्जेक्टिव केस चवंदा आहियूं। हाणे असांजे पहिरें जुमले में आमद जेको असांजो फ़ाइल आहे, इन जे करे इन जी हालत आहे उहा हालत फ़ाइली आहे। उनखां बाद में ॿिए जुमले में असांजो प्लेयर्स प्ले अ गेम, त हाणे इन में जुमले में भी असांजो जेको आहे फ़ाइल भी आहे, फेल भी आहे ऐं मफ़ूल भी आहे। जेकॾहिं फ़ाइल आहे त उनजी हालत जेको आहे फ़ाइली हूंदी, जेकॾहिं मफ़ूल आहे त उनजी हालत जेको आहे मफ़ूली हूंदी। हाणे इन असांजे जुमले में जेको प्लेयर्स रांदीगर आहिनि इहे असांजा नाउन आहिनि ऐं इन जुमले में उहो जेको आहे सब्जेक्ट जो कमु करे रहिया आहिनि, इन जे करे इन्हनि जेकी हालत हूंदी उहा हालत फ़ाइली हूंदी। उनखां बाद में असांजो ॿियो जुमलो आहे हलीमा वॉशिज हर हैंड्स, हलीमा पंहिंजा हथ धोए थी। त इन में असांजो फ़ाइल भी आहे, फेल भी आहे ऐं मफ़ूल भी आहे। जेके ॾिसूं था त असांजे इन जुमले में जेको फ़ाइल आहे उहो हलीमा आहे। हलीमा जेको आहे नाउन आहे ऐं जुमले में जेको आहे सब्जेक्ट जो कमु करे थी पई, इन जे करे इन जी जेकी हालत हूंदी उहा हालत फ़ाइली हूंदी, जंहिंखे असां अंग्रेज़ी में जेको आहे नॉमिनेटिव केस या सब्जेक्टिव केस चवंदा आहियूं। उनखां बाद में चौथो नंबर जुमलो आहे जंहिंमें असां लिखियो आहे त ड्राइवर ड्राइव्स अ बस, ड्राइवर ड्राइव्स अ कार। ड्राइवर जेको आहे उहो कार हलाए थो। ड्राइवर जेको आहे असांजो इन जुमले में जेको आहे नाउन आहे ऐं कमु जेको आहे उहो सब्जेक्ट जो करे थो पियो, त इन जे करे इन जी जेकी हालत हूंदी उहा हालत फ़ाइली हूंदी, जंहिंखे असां जेको अंग्रेज़ी में नॉमिनेटिव केस या सब्जेक्टिव केस चवंदा आहियूं। उनखां पोइ असांजो ॿियो जुमलो आहे जंहिंमें आहे पंजो जुमलो आहे उनमें आहे त हसन रिंग्स अ बेल, हसन गेंद वॼाए थो। त इन जुमले में असांजो हसन जेको आहे उहो नाउन आहे ऐं जुमले में जेको आहे फ़ाइल जो कमु करे थो पियो, इन जे करे इन जी जेकी हालत हूंदी उहा हालत फ़ाइली हूंदी। अॼु जे लेक्चर में असां जेको आहे सब्जेक्टिव केस जे बारे में पढ़ियो, यानी हालत फ़ाइली। त हालत फ़ाइली हमेशह जेको आहे जुमले में असांजो हमेशह जेको आहे नाउन या जेको आहे प्रोनाउन जेको आहे उहो जुमले में कम जो कंदड़ हूंदो आहे, फ़ाइल हूंदो आहे, तंहिं करे उन जी जेकी हालत ॻणबी आहे उहा हालत फ़ाइली ॻणबी आहे। अॼु जे लेक्चर में असां जेको आहे सब्जेक्टिव केस जे बारे में पढ़ियोसीं। इंशाल्लाह असां पंहिंजे अॻे लेक्चर में जेको आहे ऑब्जेक्टिव केस जे बारे में पढ़ंदासूं ऐं इंशाल्लाह जेको आहे जेकॾहिं तव्हांखे असांजो लेक्चर पसंदि आयो आहे उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। थैंक यू, तव्हांजी महिरबानी।